वेठा हुआसीं पंहिंजे दस्तूर मुताबिक़ घर में, त अचानक हकलूं थियूं। जीअं जो ॿाहिरि निकितासीं सभिनी माण्हुनि खे कंहिंखे हथियार हुया। हफ़ीज़ मल्हाह खे पिस्टल हुयो, अतीक मल्हाह जे छोकिरे खे बि पिस्टल हुयो, ऐं पहलवान खे जेको चाकू, अलाए केतिरनि माण्हुनि खे चाकू लठियूं। असां हुनखे चयो भई छा मसइलो थियो आहे, तव्हां एतिरा भला हेॾो हजूम छो कया? हो त असांजी मिटी थी खाए। भाई मिटीअ जो मसइलो थोरो आहे, असां तव्हांखे ॿाहूं था ॿधूं, इलाज मिनथूं करे हुनखे असां हेसीं ताईं माना ॿाहिरि पहुचायोसीं। उन खां बावजूद बि असांखे सॼो ॾींहुं असांखे धमकियूं मिलियूं। राति जो 12 साढा 12 थिया पुलिस ॾे वियाऊं सोबे देरे, त NC असांजी दाख़िल कई। त हींअर ताईं पुलिस मां असां सां को न मिलियो आहे, न हिननि जो को चङो मिलियो आहे, न को असां सां को वॾेरो मिलियो आहे, न को जेको असांजे तरह जे जेके चङा मुड़ुस उहे बि न आहिनि मिलिया। असांखे हींअर बि हिन महिल बि असांखे ख़तरो आहे। हींअर बि शहर में असांजे छोकिरनि खे धमकियूं था ॾियनि, काई बि न थी आहे हिन महिल ताईं। असां पुलिस में NC बि कराया आहियूं, उन्हनि खे बार बार अपीलूं कयूं त भई अचो असां सां मिलो, हुननि खे चओ कुझु। असां दुकान बंदि कयूं, मज़ूरियूं जेका छॾियूं वेठा आहियूं घरनि में। त हीअ असां सां वॾो ज़ुल्म थी वियो आहे, जेको आहे तमामु घणा हथियार खणी असां सां हिरास पकड़े विया आहिनि। ऐं इन हलंदे जहिड़े दौरान मुंहिंजी वालदा जेका बेहोश थी किरी पई आहे, जेका अञा ताईं अस्पताल में दाख़िल आहे। अगरि उनखे कुझु बि थियो हेठि मथे थी, त इहे साॻा ई माण्हू ज़िम्मेवार आहिनि। मां इन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई बि कंदुमि, ऐं पुलिस जे ख़िलाफ़ु असां ई कंदासीं, छो हिन महिल हुन सां तव्हां न कयो आहे।